नाज़िन सिंध हुकूमत कोरोना वायरस सबब सूबे में समूरा तालीमी इदारा बंद करण जो ऐलान करे छॾियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेरा टीवी जो रिपोर्टर गुलशन शेख। जी गुलशन, छा तफ़सील आहिनि? जी, कोरोना वायरस टास्क फोर्स जो इजलास सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत में थियो। इजलास में कोरोना सूरताल खे नज़र में रखंदे सिंध में समूरी सरकारी ऑफिसूं बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ऑफिसुनि में स्टाफ घरनि में कमु कंदो। सेक्रेटरी पंहिंजे ज़रूरी स्टाफ खे घुराए सघनि था। ऑफिसुनि में आम माण्हुनि जे अचण ते बि पाबंदी लागू कई वई आहे। उनखां सवाइ सिंध में समूरा स्कूल, कॉलेजिस ऐं तालीमी इदारा बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इजलास में सिहत काटे ब्रीफिंग ॾींदे चयो त सिंध में 664 बिस्तरा ICU में वेंटिलेटर सां गॾु मौजूदु आहिनि। कोरोना जा 47 मरीज़ वेंटिलेटर ते आहिनि, जॾहिं त 453 बिस्तरा वेंटिलेटर गॾु ख़ाली आहिनि। डाउ अस्पताल ओझा कैंपस में ऐं गंबट अस्पताल में ऑक्सीजन प्लांट मौजूदु आहिनि। टास्क फोर्स वधीक जेको आहे त ॿुधायो त रेस्टोरेंट में डाइनिंग अंदरि ऐं ॿाहिरि बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। टेक अवे डिलीवरी खुलियल हूंदी। मार्केट 6 वॻे मुकमिल बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। टास्क फोर्स इजलास में इहो बि चयो वियो त जेकॾहिं केस वधीक थिया त समूरियूं मार्केटूं मुकमिल तौर ते बंदि कयूं वेंदियूं। जेलनि में मुलाक़ातुनि ते पाबंदी लागू कई वई आहे। उनखां सवाइ 29 अप्रैल खां इंटरसिटी ट्रांसपोर्ट बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। गुड्स ट्रांसपोर्ट ऐं सनअतूं खुलियल हूंदियूं। सनअतूं SOP ते अमल कंदियूं। सनअतुनि जो टाइमिंग 9 खां 2 वॻे ताईं हूंदी। वधीक टास्क फोर्स जेके फ़ैसिला कया आहिनि इजलास में, उहे थोरी देरि खां पोइ सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस करे वधीक तफ़सील ॿुधाईंदो। जी गुलशन, अवां जी महिरबानी।